इन तालकन कंबर ऐं बाकराणी तालकन के मिलाईंदड़ खैरपुर जूसो गेरेलो रोड सालन खां मरम्मती कम न थियण सबबि तबाह थी वियो आहे। रोड जी वक़्त सिर संभाल न थियण करे विख विख ते गोॾे जेॾा खॾा पइजी विया आहिनि, जंहिं करे हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। ॿिन्ही तालकनि खे ॻंढींदड़ रोड जे भरपासे जे शहरनि ऐं केतिरनि ॻोठनि जी अचु वञ जो वाहिद रोड केतिरे अरसे खां नज़रअंदाज थी तबाही जे किनारे ते पहुची वियो आहे। रोड खे विख विख ते खॾा पवण करे मुसाफ़िर गाॾियुनि सां हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। रोड ॿिनि तालुकनि जे चूंडियल नुमाइंदनि सोहेल अनवर सियाल ऐं गवर खान उसराण जे तकनि में अचण करे ॿिन्ही नुमाइंदनि रोड खां लातालगी ॾेखारे मरमत लाइ का बि बजेट मंज़ूर न कराई ऐं न ई ऐवान में आवाज़ उथारियो आहे। हिन लाइ चवंदा रोड ठहे, पाड़े जा ज़मींदार आहिनि, नुमाइंदा आहिनि, हुन बकरनि जा आहिनि, सियाल साहब आहे, इसराण साहब आहे, पर कोई बि कोन ॿुधे। अच्छा, रोड टुटण सां कहिड़ी तकलीफ़? घणी तकलीफ़ आहिनि, एक्सीडेंट थियनि था, माण्हू मरनि था। हाणे हितां ॿ किरिया, ॿिए जी जंग चट थी वई, ॿिया ज़ख़्मी थी पिया, माना तकलीफ़ वॾी आहे रोड जी। अच्छा, हाणे चूंडियल नुमाइंदनि खे छा चवंदो तव्हां? इहो चऊं था त भई असांखे ख़िदमत कनि, रोड ठाहिनि, ॿियो वधीक असांखे न खपे, पर रस्तो त खपे न। वॾी तकलीफ़ आहे ॿार खे अचण में वञण में। इहो ॿ टे चकर हादसा थिया आहिनि। इहो हाणे गेरेलो खैरपुर छा पंधु आहे, कलाकु लॻी थो वञे, सम्झो। असांखे इहा ई अपील आहे सभिनि खे, जेके बि नुमाइंदा आहिनि, जेके बि वॾा वॾा सरबराह हिन पट्टी जा आहिनि, असां उन्हनि खे ईअं चवंदासीं त बाबा महिरबानी करे जेको आहे मिड़ई थोरो घणो कमु हलाइनि। अच्छा, हादसा जो जेके थियनि था उनजे बारे में छा चवंदो तव्हां? बसि पोइ त हाणे नेट ज़रूरु आहे, लापरवाही आहे न हिकिड़ी। नेट ज़रूरु जो माण्हू निकिरे थो, कंहिं बि जल्दी या जज़्बात आहे, कहिड़े बि हिसाब सां निकिरे थो त लापरवाही आहे, पोइ हिनजे करे थी था वञनि। पोइ हुनजी ॻाल्हि हादसो माना जेको आहे हिकिड़ो मिसाल जीअं चवंदा आहिनि त एक्सीडेंट माना कंहिं हाणे हिते हमरा मूं असांजे ॻोठ जो हिते ईअं ई स्पीड में अचनि पिया, रहियो निकिता हमरा फ़ोन कयोसीं, मां वेठो आहियां, अचु लाड़काणे मां खणी वञो उते। हितां ई निकितो, ई हले वियो हेॾे बनीअ में अंदरि, स्लिप थियसि गाॾी, हले वियो। पोइ चवनि बाबा इतफ़ाक़ आहे। अच्छा, पर जे रोड सही हुजे हा त छो वञे आहे हेॾां? मालिकी कान्हे का, सम्झी ॻाल्हि चवनि, हिन खे पुछा करण वारो केरु कोन्हे को, सभु को बसि खणी वेठो आहे थियो। हर रोज़ु माना फुरूं हस्ता हर शइ माना थिए थी, सम्झी ॻाल्हि गेरले थी जेको माना का ॻाल्हि ई कान्हे का, ॿुधी मालिकी कान्हे का बाबा, को ख़ुदा करण का तव्हां खां मालिकी को थी सघे त का कमु थी वञे को। चूंडजनि जा पीपी वारा कोई का मालिकी न रोड जी न आहे साईं, उहो गेरेले साईं। ऐं हर अचनि था, कंहिं ॿिए खे वोट ॾियूं ई कोन था। इहे पीपल्स पार्टी खे असांजा सॼा ॻोठ ॾियनि था वोट। हिन टाइम साईं अपील इहा आहे, या महिरबानी करे संगे जा चेयरमैन साहिब खे या MP MN आहिनि, इहे असांजो इहे रोड ठाराए ॾियनि त सुठी ॻाल्हि आहे साईं। असांजे ॻोठ में बहु वॾी तकलीफ़ आहे, न हिते रोड था रन, न हिते कोई स्कूल तो टे अॻे बि आया आहिनि, बतियुनि इहे इम्तिहान ॾेई हलिया था वञनि, वाइदो करे करे रोड ई नथा ठाराए ॾियनि। डेली 33 टन थियनि था, को ॾिस मरीज़ खयूं था वञनि। भाऊ हे कहिड़ी तकलीफ़ आहे? असांजे वॾेरनि खे त दम ई न आहे जो हे रोड ठाराए नथा। रास्ता तमामु ख़राबु आहिनि, हिते डेली एक्सीडेंट के कुझु के रोड जे असां घणो थो कमु थिए। कोई एमरजेंसी में को मरीज़ आहे खणी वञे अस्पताल, तो एमरजेंसी में नथो पई सघे, वॾी मुश्किल आहे। रोड जे हिसाब सां वॾी मुश्किल आहे। असां हितां रशीद वगण खां रोड इहो जेको बि लहे थो, इहो कुल हे रशीद वञी गेवरेल ते पहुतो, कहीं कमायो कोन्हे। गोघारो हेॾे गोघारी या कोई माना सफ़ा कहीं कमाया कोन्हनि, वॾा परेशान हुयूं असां। 25-30 साल थी विया आहिनि रोड खे ठहे, ऐं हिते रोड जा जेको आहे सो हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। काफ़ी माण्हू फोत थी विया आहिनि, के एक्सीडेंट में मतिलबु नाकारा थी विया आहिनि, कमाइण खाइण खां वेही विया वीचारा। असांजो बि रोज़मर्रा जो कमु आहे, ड्यूटी ते अचूं वञूं था, कंबर कॾहिं काॾे बारा रोड ॾाढी असांखे तक़रीबन कलाक ॿिनि जी डिस्टर्बेंस थो करे असांखे ड्यूटी ते पहुचण में बि ॾाढी ॾुखियाई आहे। ऐं जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे अचनि था, जेको आहे सो वोटनि जे ज़माने में अची करे हितां वोट वठी वञनि था, वाइदा करे वञनि था, कूड़ा वचन ॾेई वञनि था, पर काई माना हुनजी पोइवारी नथी थिए। सालनि खां वठी रोड टुटल आहिनि, असांजे लाइ मसइलो आहे। ॿिया जेके ईंदा वेंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि आहे। ऐं जेके बि असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खे अपील था कयूं त महिरबानी करे हिते बि नज़र कयो, तव्हांजी महिरबानी थींदी। पर लॻे नथो त वरी बि ठाहींदा, पर माना कई साल गुज़री विया आहिनि। हिन मरताणे वरी कई भाषा मटिजी विया आहिनि, को कीअं को छा थो चए, को छा थो चए, कई भाषा मटिजी विया। कंहिं भाषा में फ़ाइदो ग़रीबनि न वरितो न को छा। ज़िमेदार लॾे वञी छॾे वेही रहिया आहिनि पंहिंजो लाड़काणे। असां मज़लूम ग़रीब वेठा आहियूं, असां पेट पाले बसि पथर खिंडाए, बसि हुनखे थोरो डांबर हणाए दॿे में खिंडकाए हीअं शीशे में,
वेंदड़ आहे त वरी मुंहुं न कयूं, वरी जो किरी वरी को ॿियो आयो। अहिड़ी तरह रोड गुज़िरियल दौरे हुकूमत खां हिन वक़्त ताईं ठही न सघियो आहे। इलाइक़े वासियुनि वागधड़नि खे वॾा वास्ता ॾेई मुतालबो कयो आहे त खैरपुर जूसो गेरिलो रोड जी मरम्मत कराए खेनि सफ़री सुख ॾिनो वञे। टेम खां वठी रोड़े जो शिकार आहे, हंधा हंधा टुटरी पियो आहे, ॾार पइजी विया आहिनि रोड में। कैमरामैन ज़ेडे बलो सां गॾु अब्दुल वहीद में सिंध TV न्यूज़ पखो।